ॾियूं। सिंध तरक्की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन इल्ताफ चस्काणी जे क़त्ल में नामज़द जवाबदार भोलो खानज़ादो जे मारिजण वारे वाक़े बाद टंडो अल्हयार शहर छिकताण सबब ॿिए ॾींहुं बि मुकमल तौर बंदि रहियो आहे। धुरियुनि में छिकताण सबब इलाक़े में ॾहकाउ पकिड़ियल आहे। शहरनि पारां छिकताण घटि कराइण ऐं सीसीटीवी कैमरा में भोलो खानज़ादो सां गॾु नज़र ईंदड़ हथियारबंदनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया। सिंध तरक्की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन इल्ताफ चस्काणी जे क़त्ल में नामज़द जवाबदार भोलो खानज़ादो जे मारिजण वारे वाक़े बाद टंडो अल्हयार शहर छिकताण सबब ॿिए ॾींहुं बि मुकमल तौर बंदि कयो वियो आहे। धुरियुनि में छिकताण सबब इलाक़े में ॾहकाउ पखेड़ियल आहे। शहरनि पारां छिकताण घटि कराइण ऐं सीसीटीवी कैमरा में भोलो खानज़ादे सां गॾु नज़र ईंदड़ हथियारबंदनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। अहम खबर बाबत अपडेट कई पिया। सिंध तरक्की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन इल्ताफ चस्काणी जे क़त्ल में नामज़द जवाबदार भोलो खानज़ादो जे मारिजण वारे वाक़े बाद टंडो अल्हयार शहर छिकताण सबब ॿिए ॾींहुं बि बंदि आहे। धुरियुनि में छिकताण सबब इलाक़े में ॾहकाउ पखेड़ियल आहे। शहरनि पारां छिकताण घटि कराइण ऐं सीसीटीवी कैमरा में भोलो खानज़ादे सां गॾु नज़र ईंदड़ हथियारबंदनि की जल्द गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। अहम खबर ॾियूं पिया। सिंध तरक्की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन इल्ताफ चस्काणी जे क़त्ल में नामज़द जवाबदार भोलो खानज़ादो जे मारिजण वारे वाक़े बाद टंडो अल्हयार शहर छिकताण सबब ॿिए ॾींहुं बि मुकमल तौर बंदि आहे। धुरियुनि में छिकताण सबब इलाक़े में ॾहकाउ पकिड़ियल आहे। शहरनि पारां छिकताण घटि कराइण ऐं सीसीटीवी कैमरा में भोलो खानज़ादे सां गॾु नज़र ईंदड़ हथियारबंदनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन इल्ताफ चस्काणी जे क़त्ल में नामज़द जवाबदार भोलो खानज़ादो जे मारिजण वारे वाक़े बाद टंडो अल्हयार शहर छिकताण सबब ॿिए ॾींहुं बि मुकमल बंदि कयो वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं। धुरियुनि में छिकताण सबब इलाक़े में ॾहकाउ पकिड़ियल आहे। शहरनि पारां छिकताण घटि कराइण ऐं सीसीटीवी कैमरा में भोलो खानज़ादे सां गॾु नज़र ईंदड़ हथियारबंदनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। ये बहुत